नाज़िम, हैदराबाद में कोरोना केसनि में घटिताई न थी आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 109 केस ज़ाहिर थिया आहिनि। केसनि जे मुस्बत अचनि जी शरह 9 सैकड़ो रही। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मराठी जो रिपोर्टर मुदस्सिर अब्बास। जी मुदस्सिर। जी बिल्कुल सारा कोरोना जा कलूर हैदराबाद में हलंदा आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा वधीक 109 केस ज़ाहिर थिया आहिनि। सिहत खाते जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1080 कोरोना जूं टेस्टूं कयूं, जिन मां 100 माण्हुनि खे कोरोना हुअण जी तस्दीक थी आहे। जंहिंखां पोइ हैदराबाद में फाल केसनि जो तादाद आहे उहो वधी 1980 थी वियो आहे, जिन मां 1948 जेके मरीज़ आहिनि उहे पंहिंजे घरनि में आइसोलेट आहिनि। 32 जेके मरीज़ आहिनि उहे सिविल अस्पताल हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ अस्पतालनि में ज़ेर इलाज आहिनि। जॾहिं मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो रहां त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जे मुस्बत केस जी जेका शरह आहे उहा 9 सैकड़ो रही आहे। जी मुदस्सिर, अवां जी महिरबानी।